असांजे महिमान खुशी साहब जन तमाम सुठी हिम्मत अफ़ज़ाई कई असांजी ऐं असांजे सदर मजलिस जनाब अल्लाह बख़ैर साहब जिन पंहिंजे मुकमिल ताउन जो इज़हार कयो। पर हक़ीक़त इहा आहे त हीअ जेका गॾिजाणी तमामु घणनि सालनि खां पोइ मुनक़िद थी आहे ऐं हिन गॾिजाणी में जेका दिलि जी ॻाल्हि इहा आहे त हिन में जेको बि ख़र्चु वग़ैरह थियो उन में कंट्रीब्यूशन टोटल उस्तादनि ऐं शागिर्दनि जी कंट्रीब्यूशन ऐं उन में एसि ताईं शागिर्दनि गुज़ारो कयो आहे जो पंहिंजे ख़र्चीअ मां हिन में कुझु न कुझु जमा करायो। असांजो हींअर पखियुनि जो मसइलो हींअर ॿ जेके मसइला असांखे हल करणा हिन गॾिजाणी जो कुझु न कुझु फ़ाइदो हिननि महसूम शागिर्दनि खे मिलणु घुरिजे। रस्मी गॾिजाणी न हुअणु घुरिजे इहो आऊं शागिर्दनि जे तरफ़ां उजद कंदे इहो मुतालबो थो कयां त घटि मां घटि हिन गॾिजाणीअ में वाटर कूलर जो मसइलो हल थियणु घुरिजे। ऐं जहिड़े नमूने साईं जेको चयो पंहिंजे ताउन ने मुज़ाहिरो कयो जेकॾहिं असां मां हर को हथरस कंदो त इहो मसइलो हल थी वेंदो ऐं इनशाअल्लाह मोकलनि में बि इहो कमु थी सघे मोकलनि अॻु में इहो कमु थी सघे थो। इहा असां तव्हांखे उजद करे चऊं था ऐं सभिनी दोस्तनि खे इल्तिमास था कयूं त इहो थधे पाणी जो मसइलो जेको असांखे हल करे ॾियो। बाक़ी ॿिया मसइला आहिस्ते आहिस्ते हल थींदा रहंदा। मुझे महफ़िल पे रौनक बख़्शींदड़ इल्म जा परवानो ऐं क़दुरु थो करियासीं अल्लाह बचे साहिब जे जज़्बे खे जिन पंहिंजे शागिर्द हुअण जो हिन स्कूल जो पुराणो शागिर्द हुअण जो कर्ज़ चुकायो आहे जंहिंजे ऐलान सां गॾु हिकु ॿी ख़ुशख़बरी हिकु असांजे ॿिए दोस्त डोनेशन जे लाइ ऐलान कयो आहे त हू 1000 रुपया ॾींदो ऐं उहो को अमीर तरीन माण्हू न असांजो मज़दूर भाउ आहे मिस्टर दाद मोहन ख़ासकेली हिन ऐलान कयो आहे त हिननि महसूमनि खे ऐं मुहर्रम जे महीने में उञूं ऐं रहण न ॾींदुसि। इनशाअल्लाह जेकॾहिं डोनेशन कंदा त पहिरीं 1000 रुपया आउं ॾींदुसि त सलाम कयां थो दाद मोहन ख़ासकेली जे जज़्बे खे महसूमनि जे जज़्बनि जो भरपूर एहसास कयो आहे।